वाड़े में गाड़ी बीठी हुई है। पोइ ईअं कुझु नामालूम माण्हू आया, चिंक आहे, फरार थी विया। तव्हांजा ॿाहिरि आहियूं, तव्हां असांजा ॿाहिरि आहियो। थोरो एतमाद करण सां हर शइ थींदी आहे। माण्हू असांजी इज़त कंदा, असां बि उन्हनि जी कंदासीं। असांजो फ़र्ज़ु आहे, असांजी ड्यूटी आहे, नौकिरी आहे। आम आवाम जे लाइ ख़ासि जेका हिन वक़्तु बेचैन लॻी पई आहे बदअमनीअ जे हवाले सां, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव? इंशाअल्लाह हर मदद में मां हिननि सां तयारु आहियां। मुंहिंजी जान बि हिननि जे लाइ क़ुर्बान आहे। इंशाअल्लाह जेको मूंखे थींदो मां हिननि सां साथ। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो? अब्दुल कयूम। अब्दुल कयूम बोज़दार साहब, कुछ देर असांखे कॉल आई त हिते लावारिस हिकिड़ी चिंची बीठी आहे, शायदि कंहिंजी चोरी थी वई, तव्हां बि हिते पहुता, छा मसलो थियो? सही ॻाल्हि इहा आहे त ही असांजे महिमान जी चिंची आहे। असां मंझंदि जो पंहिंजे ओताक ते वेठा हुआसीं। जीअं असां पंहिंजे घर विया थियूं त पाड़े में हिते वाड़ो हुयो, हुन वाड़े में गाड़ी बीठी हुई आहे। पोइ ईअं कुझु नामालूम माण्हू आया, चिंक आहे, फरार थी विया। पोइ हिन दौरान असां ॻोल्हा कईसीं। इहा असांजी अॼोकी ॻाल्हि आहे, इहा तक़रीबन 1:30 बजे जी ॻाल्हि आहे। ऐं एतिरे दौरान असांजो तव्हां साफ़ी बिरादरी सां राब्तो थी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां ॻोल्हा बि कईसीं। उन खां पोइ माना पुलिस असांखे रिकवर कराए ॾिनी आहे। हीअ माना तव्हां साफ़ी बिरादरी जे माना महिरबानी सां माना इहा शइ। बिल्कुलु दादा, असांजी त कोशिशि हूंदी आहे। रत दरो पुलिस हिन महिल भरपूर कोशिशि करे पई। तोड़े जो हिन महिल ताईं ख़बर बि न पई आहे थाणे ते एस एच ओ केरु आयो आहे। बिल्कुलु पोइ बि हर को महिनत करे थो पंहिंजे वसार, पर हीअ ज़ुल्म ॾिसो था, माना हिकु गाॾी बीहारियो थो ऐं काए वञनि। साईं हीअ ज़ुल्म जी इंतिहा आहे, हीअ बदअमनी आहे हिकिड़े क़िस्म जी। हीअ माना ईअं सम्झो त ॾींहं ॾिठे जो माना हीअ तमामु हीअ इंतिहाई ज़ुल्म जी ॻाल्हि आहे। त हीअ हिकिड़ो असांजो माना हीअ आम चिंकी आहे, को रोज़गार थो करे। हाणे हीअ ॾींहं जो काहिण हिन शइ खे माना इहा तमामु सुठी ॻाल्हि न आहे। पोइ तव्हांजी महिरबानी, तव्हां साफ़ियुनि हिमत कई ऐं तव्हां कवरेज ॾिनी ऐं पुलिस रिकवर कराए असांखे ॾिनी आहे इहा शइ। ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त माना तव्हांजूं महिरबानियूं। फ़र्ज़ु अदा करे थो, पर अदा तव्हांजो किथे रहियो मोहल्लो? ही तव्हांजो नई आबादी आहे, ही कहिड़े हिसाब सां हिते गाॾी बीहारिया आहिनि? तव्हां ज़रूरु मोहल्ले वासियुनि खां त कुझु पुछागाछा कराई हूंदी न त हिते गाॾी कीअं आई आहे? साईं बिल्कुलु असां हुतां मालूमात कराईसीं, पर कंहिं बि इहा ॻाल्हि माना एक्सेप्ट कोन कई। असां कंहिंखे नठो आहे, पर जेके ॿारड़ा आहिनि उहे ॿुधाइनि था पिया त 2 माण्हू हिकिड़ा हुया, उहे काहे हुतां फरार थिया। 2 माण्हू हिकिड़ा ॿुधाइनि था, हुतां जा ॿार जेके आहिनि नंढड़ा, उन्हनि इहा ॻाल्हि कया त 2 माण्हू आहिनि उहे काहे हुतां फरार थिया। पोइ असां शुक्र आहे जो माना शइ असांखे मिली। बाक़ी हाणे तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहे। यकीन की मां हाणे कुझु ॾियार अॻ में हिकु पीर सन जी वीडियो शेयर कई त हुनजी में कोई चोरी बि न थी हुई। नंढड़ीअ जे हथ में रसो छॾाए हली वई त क़ुर घुमायो सॼी घिटीअ में। पोइ बि हुनखे कंहिं बि उहा में मोटाए कोन ॾिनी। पर तव्हां ख़ुशि नसीब आहियो, या कंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु जो हीअ शइ तव्हांखे रिकवर थी आहे, उहा बि ख़ासि करे महिमान जी। हिन महिल अंदाज़ो लॻाए महिमान जी का गाॾी वञे बेइज़ती कंहिंजी हुई? साईं बिल्कुलु असांजी हुई, छो त असां ॾे तॾहिं आयल हुयो ऐं असांजो ई ओताक हुयो पाड़े में, माना दोस्तनि जी। उतां जेका शइ जेका निकिती त इहा असांजी गिला हुई। अलाह साईं इहा महिरबानी कया, तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि। साहिबी बिरादरी सुठी कवरेज असांखे ॾिनी ऐं पुलिस बि हेल्प कई ऐं गाॾी जेका त असांखे रिकवर थी मिली। बड़ी महिरबानी। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? शाहनवाज़। अदा शाहनवाज़, ज़ाते केरु आहियो? उडुआ। अदा हिते हीअ चिंची बीठी हुई, छा वाक़ियो थियो? तव्हांखे का ख़बर पई आहे त केरु बीहारियो आहे? काई ख़बर न आहे, असांखे काई ख़बर न आहे। वञूं पिया दग सां, मां हुनजे इनजे पाड़े जो या हिते लॾी आयो हाणे त वरी असां भाऊ खे ॾिसी हुनखे हथु ॾिनोसीं, तॾहिं बीहजी वियासीं हिते। का ख़बर न आहे, बाक़ी अलाए केरु बीहारियो आहे, अलाए छा करे आहिनि, नाइजादी करे आहिनि सम्झी। पाड़े जो आहे असांजो, इहा बि असांजी गिला करे आहे सम्झो। ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि, दर जे अॻियां को गॾु गाॾो बि बीहे थो त असां रड़ करे चवंदा आहियूं त दर खां परे कर। हिन शख़्स चिंची दरनि जे अॻियां बीहारी, पोइ हिन खां कोई पुछा नथो करे त छो थो बीहारे। ऐं रस्तो बि नंढड़ो आहे। हीअ असां थोरो काइंडली ॾेखारियो, हीउ रस्तो केतिरो आहे? लाहियूं आहिनि हेठि ते, हिते त चिंची जो अॻियां बीहे त को रस्तो ई कान। पोइ हिन खां त केरु पुछा न कई। बसि उहो बीहारियो आहे त को न हूंदो न, को ॿार बि ॾिठो नथो, हर को ॿार बि चए थो त न आहे, कंहिंखे ख़बर ई न आहे।
पोइ न हूंदो या ईअं खणी चवां त हिते हर को हुनखे सुञाणींदो हूंदो सही जो हुन हिते अची बीहारियो आहे तरजीह ॾिनी आहे, या ईअं खणी चवां त हिते पाड़े वारनि जी हूअ साख ख़राबु कराइण पियो चाहे त हिते बीहारींदुमि, सुभाणे इन्हनि खे छिकींदा। इहा ई ॻाल्हि हूंदी जीअं तव्हां था चओ त जीअं बीहारियो आहे त उन्हनि जी गिला पाड़े वारनि जी थो करे। वालेकुम अस्सलाम। अदा अब्दुल कादिर ही तव्हांखे ख़बर आहे जीअं त वाक़ियो कीअं थियो आहे हिननि भाउजनि जो ताक़त तव्हां ही कंहिं महिमान जी चिंची कया, कीअं ख़बर पई तव्हांखे कुझु? इहा असांखे कंहिं महले वारे कॉल कई, मूंखे कॉल कई त अब्दुल कादर हिकिड़ी चिंची बीठी आहे लावारस, अचो हे जांच कयो कंहिंजी आहे कंहिंजी न आहे। पोइ असां पंहिंजे हैंडवर्क करे बीहारीसीं, पोइ इतलाउ ॾिनोसीं संगत ओड़े पाड़े खे, इहे नई आबादी कॉलोनी आहे, रफ़ीक शरई सॾबी आहे, उते इतलाउ कयोसीं त पोइ कंहिं हिकिड़े दोस्त चयो त हीअ चिंची मुंहिंजी आहे। पोइ असां चयोसीं भाई ठीकु आहे तुंहिंजी आहे काई वञि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त शहर वारनि खे थोरो एतमाद करणु खपे पुलिस ते। असां तव्हांजा भाइर आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो, थोरो एतमाद करण सां हर शइ थींदी आहे। माण्हू असांजी इज़त कंदा, असां बि उन्हनि जी कंदासीं, असांजो फ़र्ज़ु आहे, असांजी ड्यूटी आहे, नौकिरी आहे। रही ॻाल्हि इहा त थोरो एतमाद पुलिस ते घटि आहे, माण्हुनि जो एतमाद करणु खपे असां ते। बिल्कुलु जेसिताईं एतमाद न कंदा तेसिताईं मसइला हल कीअं थींदा? हा, 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, हर माण्हू हिकु जहिड़ो न आहे। 5 घर में भाती आहिनि न, त उहे 5 हिकु जहिड़ा न हूंदा, ज़रूरु हुन में कसो बि हूंदो आहे, पोइ उन कसे जे करे उहो सॼो घरु ख़राबु न हूंदो आहे। बहितर आहे असां ते यकीन कनि, एतमाद कनि, इनशाला जेके बि शहर में कमुकार थियनि था असां सुठे तरीक़े सां निभायूं था ऐं इनशाला कमु कंदासीं बि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। अदा मोहम्मद सिद्दीक बिरोही साहब, सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त जेका SHO ख़ाली पियल सीट त उन ते तव्हां आया आहियो न आया आहियो? न, असां हिन वक़्तु इंचार्ज आहियूं, मुंहिंजे हवाले आहे, जेको असांजी ताक़त आहे इनशाला उहो पंहिंजो अप्लाई करे सघो था, ताक़त आज़माए सघो था, इनशाला संगत सां मदद में हर शइ में शामिल इंशाल्लाह इंशाल्लाह। पर ही जेका कामयाब हिकिड़ी कार्रवाई त खणी न चवां, पर भाउ जे हिकिड़ो जंहिंजो महिमान आयल हुयसि उनजी शइ तव्हां रिकवर कराई आहे, उनजे हैंडओवर कयो था, इन बारे में छा चवणु चाहींदव? असां हिननि संगत इहा शाबत सां असां इतला कयूं त बाबा चिंची बीठो आहे, चोरी थियल आहे, को वादो कयो, अचो तव्हां ॾिसो आहे या न आहे। पोइ असां इहा इतला मिलियो, पहुतासीं हिते ॾिठो, संगत बि चए त बाबा की फ़िलहाल महिमान जी चिंची चोरी थियल हो, उहो हिते फिटी करे अने असां बि हिते पहुतासीं, मालिक अची हुन मालिक हवाले करे छॾियोसीं। बहितर आहे। अदा अब्दुल कादिर, मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में न आई, हिन मोहल्ले में ॾिसो था रोड जो स्पेस बि एॾो वॾो कान्हे, हुते रोड ते माना सड़क ते बीहारे छॾी गाॾी, ऐं कोई पाड़े वारो बि हिन शइ लाइ ॿुधण लाइ तयारु न, त केरु बीहारे वियो। हालांकि इहो आसानु हुयो, घिटीअ में हिकिड़ी शइ साईं, कोई गाॾी बीहारे वञे थो ऐं कंहिंखे ख़बर न पई, इहो मुमकिन न आहे। कानून जे नज़र छा अचे जेकॾहिं कंहिंजे दर जे अॻियां गाॾी बीह रहे त? इतला करणु ज़रूरु आहे। ॾिसो न, हाणे चोरी थी त ज़रूरु कंहिं पाड़े वारे त माण्हू बि ॾिठा हूंदा, सुञाता बि हूंदऊं, पोइ हाणे उहा असांखे नथा ॿुधाइनि, हाणे उन्हनि खे छा कयूं असां? इन जो मक़सदु वरी बि साॻियो अचे त माण्हू तावन नथा कनि या एतमाद नथा कनि। उहा ई ॻाल्हि आहे न, तावन कनि। हाणे कंहिं न सुञातो हूंदो, सॼो शहर ॾींहुं ॾिठे चिंची वई आहे, हिकु जॻह तो काहे, कंहिं ॿी जॻह ते, पोइ चोर छाजे करे छॾियो उहो अलाह बहितर थो ॼाणे, या कंहिं में शक पियसि या को अहिड़ो को भउ थी पियसि या डपु थी पियसि जो गाॾी छॾे भॼी वियो आहे। अच्छा, ही हमेशह जीअं तव्हां ॾिसंदा आहियो त सभ खां पहिरियां पहुचंदा आहियूं, हिन भेरे बि सुजागनी जी टीम पहिरियां ई पहुती आहे, हिन बारे में छा चवंदव? तव्हांजो कमु तमामु बहितरीनु थो हले, माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, सदाईं ईअं ई आबाद हूंदव, तव्हांजो कमु बहितरीनु आहे। वॾी महिरबानी साईं। उमेद त अॻिते बि फ्यूचर में बि असांजे रतदरे जी SHO वारी चार्ज तव्हां ई वठंदव, आम आवाम जे लाइ ख़ासि जेका हिन वक़्तु बेचैन लॻी पई आहे बदअमनीअ जे हवाले सां, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव? इनशाला हर मदद में मां हिननि सां तयारु आहियां, मुंहिंजी जान बि हिननि जे लाइ क़ुर्बान आहे। इनशाला जेको मूंखे थींदो मां हिननि सां साथ ॾेई अचींदुमि। वॾी महिरबानी।